नारा हैदरी मुर्शिद हुसैन। दुरूद शरीफ बुलंद आवाज अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन सुभानअल्लाह सुभानअल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन सुभानअल्लाह। अम्मा बाद फाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तिलका रुसूल फद्दलना बअदहुम अला बअदिन मिनहुम मन कल्लमल्लाह व रफ़अ बअदहुम दरजात सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। पर में हुजे ऐं प्याद सौ हर हर मुर्शिद हुसैन। अल्लाह ताला बिन नबिन के भी शान अता कयो आहे पर असांजे महबूब मदीने वारे साईं जो उहो त शान आहे जो अल्लाह ताला फरमाए थो व रफ़अना लक ज़िक्रक ए मुंहिंजा हबीब असां तुंहिंजे करे तुंहिंजे ज़िक्र खे बुलंदो बाला करे छॾियो आहे। हजरत जिब्राइल हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हाजिर थियो ऐं अर्ज़ की या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला तोहां जो ज़िक्र कीअं बुलंद कयो आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह बेहतर जाने। हजरत जिब्राइल अर्ज़ कियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला फरमाए थो इज़ा ज़ुकिरतु ज़ुकिरता मइया जिथे जिथे मुंहिंजो ज़िक्र हूंदो उते उते तो मुस्तफ़ा जो भी ज़िक्र हूंदो। सुभान अल्लाह। कलमे में मुंहिंजो ज़िक्र हूंदो त उते तुंहिंजो भी ज़िक्र हूंदो। आज़ान में मुंहिंजो ज़िक्र हूंदो त उते तुंहिंजो भी ज़िक्र हूंदो। नमाज में मुंहिंजो ज़िक्र हूंदो त उते तुंहिंजो भी ज़िक्र हूंदो। आसमानन में मुंहिंजो ज़िक्र हूंदो त उते तुंहिंजो भी ज़िक्र हूंदो। ज़मीनुन में मुंहिंजो ज़िक्र हूंदो त उते तुंहिंजो भी ज़िक्र हूंदो। हर मोमिन जी महफिल में मुंहिंजो ज़िक्र हूंदो त उते तो मुस्तफ़ा जो भी ज़िक्र हूंदो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला ही शान ऐं मकाम इज्जत ऐं अज़मत ॾिनी आहे त तुंहिंजे ऐं मुंहिंजे आका मदीने वारे साईं खे ॾिनी आहे। हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा का रिवायत आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा पाण में वेठा हुया गुफ्तगू कदे न बिन सगोरन जो ज़िक्र कयो। कंहिं चयो अल्लाह ताला हजरत आदम अलैहिस्सलाम खे सफ़ीउल्लाह बणायो। कंहिं चयो अल्लाह ताला हजरत नूह अलैहिस्सलाम खे नजीउल्लाह बणायो। त कंहिं चयो अल्लाह ताला हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम खे खलीलुल्लाह बणायो। कंहिं चयो अल्लाह ताला हजरत इस्माइल अलैहिस्सलाम खे ज़बीउल्लाह बणायो। कंहिं चयो हजरत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला कलीमुल्लाह बणायो। त कंहिं चयो अल्लाह ताला हजरत ईसा अलैहिस्सलाम खे रूहुल्लाह बणायो।
इतने में मुझा आका तशरीफ फरमा थिया। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तहां सही था चओ आदम सफीउल्लाह है, नूह नजीउल्लाह है, इब्राहिम खलीलुल्लाह है, इस्माइल ज़बीउल्लाह है, मूसा कलीमुल्लाह है, ईसा रूहुल्लाह है। पर बुधो अला व अना हबीबुल्लाह वला फखर, खबरदार मां अल्लाह जो हबीब आया पर मां वडाई नया कदम। सुभान अल्लाह। व अना हामिलु लिवाइल हम्द यौमल क़यामत तहतहु आदम फमन दूनहु वला फखर। ऐं क़यामत जे ॾींहुं मुझे हथ में लिवाइल हम्द जो झंडो हूंदो। हजरत आदम अलैहिस्सलाम समेत सब नबी ऐं सब इंसान उन झंडे जे हेठां हूंदा पर मां वॾाई नया कदम। असां जो आका मदीने वारो साईं आहे। हजरत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं करीम रब सां कलाम कंदो हुयो त अल्लाह जे कलाम में वॾो मज़ो ईंदो हुयो। एक दफे दिल में ख्याल कई जे कलाम में एडो मज़ो आहे त उन जे दीदार में केडो न मज़ो हूंदो। अर्ज़ के रब अरनी उन्जुर इलैका, ए मुझा रब मुखे पांजो दीदार कराए मां तोखे ॾिसण थो चाहियां। अल्लाह ताला इरशाद फरमायो लन तरानी, ए मूसा तू मुखे हरगिज़ ॾिसी न सघंदे। पर अल्लाह ताला असां तुहां जे नबी के उहो त शान अता कयो आहे जो पाण करीम मक्कतुल मुकरमा में पंहिंजी सोट अम्मा उम्मा हानी जे घर में आराम में आहे। अल्लाह ताला हजरत जिब्राइल के हुक्म फरमायो ए जिब्राइल 70,000 फरिश्ता पाण सां साण करे वञ मुझे हबीब के वठी अच त मुझो दीदार कर। जरा तवज्जो ॾियूं त ही केडो नज़ीम शान आहे। जॾहिं हजरत मूसा अलैहिस्सलाम दीदार जो अर्ज़ तो करे त अल्लाह ताला फरमाए थो तू ॾिसी न सघंदे पर पंहिंजे हबीब के पाण घुराए पंहिंजो दीदार कराए। जॾहिं हजरत मूसा अलैहिस्सलाम तूर जबल ते वञे थो अल्लाह ताला फरमाए थो फखला नालैका इन्नका बिल वादिल मुक़द्दस तुवा। ए मूसा पंहिंजी जुदी के लाए छो जो ही मुक़द्दस वादी आहे। पर जॾहिं असां जो नबी अल्लाह जो हबीब मेराज कंदे अर्श ते पहुता त दिल में ख्याल आए मां पंहिंजी नालेन के लाया। अल्लाह ताला फरमायो ए हबीब तू पाए आ। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ कयो या अल्लाह मूसा के जुती लाराए थो ऐं मुखे पाराए थो। अल्लाह ताला फरमायो मूसा के जुती इन लाए लाराया थो त मूसा जे पेरन के मुक़द्दस वादी जी मिट्टी लगे त मूसा शरफ वारो बणजी वने ऐं तोखे इन लाए पाराया थो त तुंहिंजी नाले अर्श के लगे त अर्श शरफ वारो बणजी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कोई आशिक चवे तो कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है, अपना जाना और है रब का बुलाना और है, कोहे तूर और है अर्शे मुअल्ला और। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, मुर्शिद हुसैन। रिवायत में इंदो आहे जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो सिज नेज़े बांध हूंदो हर हिकु इंसान पंहिंजे पंहिंजे पगर में बुॾंदो। एड़े वक्त में सब इंसान अज़ल खां अबद ताईं हजरत आदम अलैहिस्सलाम ॾे ईंदा। अर्ज़ कंदा अल्लाह जा नबी असां लाइ दुआ जा हथ खण त अल्लाह ताला हिन मुसीबत खां छुटकारो ॾे। हजरत आदम अलैहिस्सलाम चवंदो मां कणक जो दाणो खाधो हुयो जॾहिं त अल्लाह ताला मुखे मना फरमायो हुयो मां अल्लाह के कीअं अर्ज़ कयां। फरमाईंदो इज़हबू इला गैरी, वञो कंहिं ॿिए ॾे। बर के हर नबी ॾे वींदा, हजरत नूह अलैहिस्सलाम ॾे ईंदा, हजरत दाऊद अलैहिस्सलाम ॾे ईंदा, हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे ईंदा, हजरत मूसा अलैहिस्सलाम ॾे ईंदा। सब चवंदा इज़हबू इला गैरी।
पर जॾहिं हज़रत ईसा अलैहि सलाम ॾे ईंदा वो फरमाइंदो इज़हबू इला मुहम्मद वञो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर ते पोइ जॾहिं सभु माण्हू रोईंदा आहूं कंदा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर ते ईंदा उन वक़्त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे अहल बेतन सां वेठा हूंदा जॾहिं असांजा आका असां जूं आहूं ॿुधंदा सरब सजूद थी करे अल्लाह खे अर्ज़ कंदा या अल्लाह मुंहिंजी उम्मत या अल्लाह मुंहिंजी उम्मत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुआ जे सदके अल्लाह ताला सब खां मुसीबतूं लाहे छॾींदो प्यारी जमायत अल्लाह जा जेतरा भी शुक्र अदा कयूं उहे घट आहिनि जो न असां खे अहिड़ो त महबूब मदीने वारो साईं अता कयो जेको यतीमन जो यार आहे बेवाहन जी वाह आहे निधन के धन जो धनार आहे ऐं अमा आमना जो लाल आहे प्यारी जमायत असां वॾा खुश नसीब आहियूं जो असांजा महबूब मुर्शिद करीम आले नबी औलाद अली जंहिंजी नज़र में अल्लाह ताला उहो त कमाल रखियो आहे जॾहिं नज़रे करम फरमाईंदा आहिनि त लखा माण्हू जूं तक़दीरूं मटाए छॾींदा आहिनि इन लाए कोई आशिक चवे तो निगाहे वली में वो तासीर देखी निगाहे मुर्शिद हुसैन में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी अल्लाह ताला असांजे महबूब मुर्शिदन करीमन जे चेहरे में अहिड़ो त नूर रखियो आहे जॾहिं नज़र चेहरे ते पवे थी त दिल मां ही आवाज़ तो अचे अल्लाह हो 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 अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमाए तो अर्रहमान फस्अल बिही खबीरा रहमान जी खबर के बाखबर का पुश वो बाखबर केर आहे वो बाखबर पीर कामिल आहे जंहिंजी सुबत सां अल्लाह जो कुर्ब हासिल थींदो आहे जंहिंजी सुबत सां अल्लाह जी मार्फत हासिल थींदी आहे इन लाए कोई आशिक चवे तो अल्लाह अल्लाह किए जाने से अल्लाह नहीं मिलता यही अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान सुभान अजीज दोस्तों 8 दिसंबर अरबा जो डी बड़ी खैरो ता असांजा महबूब मुर्शिद करीम तशरीफ फरमा थींदा अवां सभिनी खे दावत आहे 8 दिसंबर